सो सादिया हींअर ताईं जेको कमु कयो आहे ड्रामनि में जी केतिरी क़दुरु उन्हनि मां तव्हां सेटिस्फाई आहियो? सेटिस्फाई त मां पंहिंजे कंहिं बि कैरेक्टर में अॼु ताईं थी न आहियां जेके बि कया आहिनि। हा अॻियां जॾहिं को छो जो मां ॿुधायमि थोरी हिकिड़ी साइकोलॉजी थींदी आहे न, अञा बहितर कयां, अञा भलो थिए, परफॉर्म अञा बहितर कयां। जॾहिं अॻिलो माण्हू ॿुधाईंदो आहे हा तव्हां परफेक्ट कयो, सुठो कयो आहे, त पोइ थोरी मुतमइन थी वेंदी आहियां त हा सही आहे, मां सुठो परफॉर्म कयो। राजा जी नूरा तव्हां कयो? जी उहो कयो? उहो माशाल्लाह सुठो हुयो। उहो बि सम्झो त ॼण उन जी 50-50 पर उन जी फीडबैक तमामु सुठी आई हुई, छो जो अॻियां जेको करेक्टर में हुयो राजा तुन्यो भाई, उन बि तमामु सुठो निभायो। ऐं जब्बार भाई हुयो, उन जी कास्ट मूंखे नथी अचे, उहो बि तमामु सुठो आर्टिस्ट हो। त राजा तुन्यो जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? सुठो भाउ, बहितरीनु इंसान, भाई तमामु प्यारो इंसान। अच्छा, जेकॾहिं राजा खां असां पुछूं था त राजा तुंहिंजो आइडियल छा आहे, त हू कुझु लम्हनि जे लाइ सोचे करे ॿुधाए थो त सादिया चंदा? हा थी सघे थो, छो जो मां पाण राजा भाई जी वॉइस क्वालिटी जी फैन आहियां। हिकिड़ो असांजी फील्ड में आहिनि सीनियर आहिनि आर्टिस्ट, मूंखे हुननि जो हींअर नालो नथो अचे, असां दादा रऊफ़ दादा चवंदा आहियूं उन्हनि खे, रऊफ़ कंदर साहब। उन्हनि जी असांजी सिंधी मीडिया वॉइस क्वालिटी जेका आहे तमामु ज़बरदस्त वॉइस उन्हनि जी आहे। ॿियो वरी जीअं जूनियर्स में आहे राजा तुन्यो, उहा रेडियो स्टाइल पर मूंखे पसंदि आहे। रेडियो स्टाइल वॉइस टेलीविजन में घटि हलंदी आहे। हा पर जेकॾहिं अगरि मञिजे जेका शइ हुजे, मूंखे जेका पसंदि आहे मां उनजो इज़हार पर उहो रेडियो स्टाइल आहे। हा त ईअं ई राजा भाई जी मूंखे वॉइस क्वालिटी तमामु घणी पसंद आहे, जंहिंखां मां इंस्पायर बि थी आहियां। ऐं काफ़ी हिन जी इहो ई जेको आहे बोलड़िया ड्रामो जंहिंजी तव्हां कई हुई, जुगनू छा हुयो ड्रामो? पूरा वारो जुगनू ड्रामो, हा जुगनू हुयो, नालो जुगनू हुयसि। उहा हिकिड़ी स्टोरी हुई, मंकीअ ते बोले थी हुई, हा ग़रीब, हुन राजा तुन्यो भाई हुयो। त उतां मां राजा भाई सां जेको फस्ट टाइम ॻाल्हि ॿोल थी ऐं परफॉर्म कयोसीं गॾु। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।